नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत सुमरो। नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरूं ते। नाणे बाबति वज़ीर आज़म जे सलाहकार शौकत तरीन चयो आहे त IMF सां मामला तइ थी विया आहिनि। IMF सां ठा हिन हफ़्ते में थी वेंदो। असांजो कमु अवाम खे रिलीफ फराहम करणु आहे। सरकारी मुलाज़िमनि जी पघार में देरि न कई वेंदी। महांगाई आलमी मामलो आहे। आलमी क़ीमतूं संदसि ज़ाब्ते में न आहिनि। स्टेट बैंक बाबति कानून लाइ आइनी तरमीम जी ज़रूरत आहे। आइनी तरमीम लाइ असां वटि 2 ॾहाई जी अक्सरियत न आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी अॼोकी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ख़िलाफ़ पाक लैंड रेफरेंस जी ॿुधणी। अदालत पाक लैंड रेफरेंस जी ॿुधणी 8 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। वज़ीर आज़म इमरान ख़ान PTI जे कोर कमेटी जो इजलास अॼु तलब करे वरितो। पाबंदी मड़ियल तंज़ीम जे ते थियल मुआहिदे समेत ॿियनि मामलनि ते वीचारियो वेंदो। वज़ीर आज़म मुख़्तलिफ़ क़ौमी मामलनि ते कोर कमेटी खे एतमाद में वठंदो। सदर आरिफ अलवी नैब जी 3 तरमीमी ऑर्डिनेंस जी मंज़ूरी ॾेई छॾी। नैब चेयरमैन खे हटाइण जो इख्तियार रुगो सदर वटि हूंदो। अॻूणो सदर आसिफ ज़रदारी अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ खे रिलीफ न मिली सघंदो। शाहिदियूं पुराणे निज़ाम तहत कलमबंद कई वेंदियूं। धोखे ऐं फ्रॉड वारा केस वापसि नैब हवाले कया विया। केस 6 अक्टूबर 2021 खां पहिरीं जी पोज़ीशन ते बहाल कया विया। नैब ऐं एहतसाब अदालतुनि खे ठगी केसनि ते कार्रवाई जो इख्तियार हूंदो। इमरान ख़ान चवंदो हो त मरी वेंदुसि पर इनारो न ॾींदुसि। हुकूमत पारां पाण खे इनारो ॾियण लाइ नैब तरमीमी ऑर्डिनेंस आंदो वियो। हुकूमत सम्झे थी त ईंदड़ वक़्तु उन्हनि लाइ ख़तरनाक आहे। मुफ़ाहिमत जो बादशाह हुजां हा त बार बार जेल न वञा हा। नून लीग जे सदर शहबाज शरीफ़ जी DG खान में प्रेस कॉन्फ्रेंस। कंहिं हुकूमत अपोज़िशन खे भित सां लॻाइण में का बि कसर न छॾी। PP खे इताद में ॿीहर शामिल करण लाइ PDM फ़ैसिलो करे सघे थी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ते फ़र्द जुर्म लागू करण वारी कार्रवाई मुलतवी। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में नूरियाबाद पावर प्लांट केस जी ॿुधणी। शरीक जवाबदार अदालत में मौजूद न हुअण सबबि फ़र्द जुर्म जी कार्रवाई मुलतवी कई वई। मुराद अली शाह चवे थो हाणे हवाउनि जो रुख बदिलजी चुको आहे। PTI जा माण्हू चूंडुनि में ज़मानतूं ज़ब्त कराईंदा। सभिनी खे ख़बर आहे त PTI चूंडूं कीअं खटियूं। वज़ीर आज़म चवे थो मुंहिंजे करे क़ौमी टीम सुठो खेॾी रही आहे। एहतिजाज दौरान हुकूमत जी नाअहली सबबि क़ीमती जानियूं ज़ाया थियूं। मसइलनि जे हल लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। मुल्क में कोरोना वायरस विघे 6 मरीज़ फ़ौत। आलमी वबा सबबि फ़ौतुनि जो अंग 28,456 थी वियो। 24 कलाकनि दौरान 482 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 12,73,560 थी वियो। हेले ताईं 12,22,559 मरीज़ सिहतयाब थी विया। वायरस जी शरह 1.68% रही। हैदराबाद में डेंगी के मरीजन में तेज़ी से वाध 24 कलाकनि दौरान डेंगी जा 19 नवा केस रिपोर्ट। सिविल अस्पताल में दाख़िल थींदड़ डेंगी मुतासिर मरीजन जो अंग 361 थी वियो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच जो मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल इमदाद तुनियो जे क़तल केस जो SSP ऐं SHO सूबो 8 एहलकारनि ख़िलाफ़ दाख़िल करण जो हुकुम। 10 महीना अॻु कंदरा मां इमदाद तुनियो खे पुलिस गिरफ़्तार करे दादलो थाणी जद में मुबैना मुक़ाबलो ॾेखारे खेसि मारे छॾियो। सिंध हाई कोर्ट खे प्रवासन शागिर्दियाणी ज़ैनब भयो जी ज़्यादती वारे केस में 4 जवाबदारनि जी सज़ा मुअतल करे छॾी। सिंध हाई कोर्ट सर्किल बेंच हैदराबाद महीनो अॻु केस ॿीहर हलाइण जो हुकुम ॾिनो। अदालत जाज़ेब दानिश ऐं वसीम खे मौत जी सज़ा ऐं जवाबदार सुहेल खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाई। दादू जी अदालत में नारी सनम रावच पाण खे ज़ंजीरुनि सां जकड़े पेरे उघाड़े अदालत पहुती। ज़मीन जे दंग तां बाअसर वकील चाचे ऐं सोटनि खे डंडा हणी ज़ख़्मी कयो नारी जो इल्ज़ाम। दादू जी अदालत नारी सनम रावच खे इंसाफ़ जी ख़ातिरी कराए जकड़ियल ज़ंजीरूं लहिराए छॾियूं।
लाड़काने में सिंध आबादगार बोर्ड वफ़ाक़ी ऐं सिंध सरकार ख़िलाफ़ एहतजाज जो ऐलान करे छॾियो। आबादगारनि जो चवणु आहे त हितां जे 80% माण्हुनि जे रोज़गार जो ज़रियो ज़राअत आहे। मुल्क में महांगाई में वाह सबबि ज़राअत तबाह थी चुकी आहे। ओबावड़ो में चौकमाड़ी वटि तेज़ रफ़्तार कार कल्टी थियण सबबि ट्रालर सां टकराइजी वई। नींगरी फौत औरत समेत 6 ॼणा ज़ख़्मी। काज़ीमत वेझो कोठला वटि ख़ासि किले वटि ट्रैक्टर ट्राली ऐं गाॾे में टक्कर, नींगरी फौत 2 ज़ख़्मी। फोती बाड़ी जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो। गुडू वेझो पंजाब जे इलाइक़े फाज़िलपुर में मुसाफ़िर कोच जो मोटरसाइकिल खे टक्कर, 3 ॼणा फौत, 1 ज़ख़्मी। घोटकी में होटल ते वेठल 2 ॼणनि ते हथियारबंदनि जी फायरिंग, 1 ॼणो क़तल, 1 ज़ख़्मी। मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में निसार लुंड मारिजी वियो, ज़फ़र लुंड ज़ख़्मी। सालेपट में नौजवान महरम भट्टी कार इल्ज़ाम हेठि घोटारे क़तल, पुलिस 2 जवाबदार रखियल चनो ऐं संदसि पुट खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो। ऐं बख्शापुर वेझो ॻोठ मेराब डोमकी में फसल जी बेल तां पयार बिरादरी जे 2 में झेड़ो, 5 ॼणा ज़ख़्मी।